नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त सीपको घोटकी पारां एक्सीएन इरशाद अली बलोच जी निगरानी में शाही बाज़ार कादिरपुर रोड मोबाइल मार्केट ऐं शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली चोरनि ऐं बक़ाया जात ख़िलाफ़ राति जो ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन दौरान सीपको जी टीम केतिरनि ई घरनि में दुकाननि में गैर क़ानूनी कनेक्शन काटे छॾियो ऐं बिजली जी चोरी में इस्तेमालु थींदड़ सवे मीटर तारूं ज़ब्त कयो आहे। इन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे एक्सीएन इरशाद अली बलोच चयो आहे त सीपको चीफ सखर जे हिदायत ते बिजली चोरी रोकण लाइ राति जो ऑपरेशन शुरू कयो वियो। हिन सीपको सार्फ़िन खे अपील कई आहे त बक़ाया जात फौरी तौर ते यकीनी बणाई वञे। बिजली जी चोरी रोकण जे लाइ सीपको अमले जो साथ ॾियो। ॿी सूरत में बिजली चोरी में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वेंदी। हिन चयो त बिजली चोरी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। बिजली चोरी क़ौमी ॾोह आहे। अगर अमलो भी बिजली चोरी में मुलविस निकितो त उन खिलाफ़ भी कानूनी कार्रवाई कई वेंदी। बिजली चोरनि खिलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।